अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे वीरन जी बस्ती ड्रामे जी रिव्यू कंदासीं वीरन जी बस्ती अचण वारी एपिसोड जे बारे में ऐं तव्हांखे अॼु बहितरीन मां बहितरीन अपडेट ॾियण वारो आहियां। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों अॼु जी अपडेट एक बेहतरीन अपडेट है। अॼु जी अपडेट में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोस्तों वीरन जी बस्ती जेको ड्रामो हली रहियो आहे इन में जेका करेक्टर कमु करे रहिया आहिनि ऐं इन्हनि जी जेको आहे न हीअ कामयाबी वीरन जी बस्ती ड्रामे में त वधि में वधि थी आहे, पर हाणे इहे एक्टर कंहिं ॿिए ड्रामे में भी अचण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, हिकु ॿिए ड्रामे जी भी तयारी थी रही आहे, तमामु जल्द उन ड्रामे जो नालो भी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। इहे करेक्टर उन ड्रामे में भी हूंदा ऐं उन में भी हिकु बहितरीन यूनिक किरदारु अदा कंदा। ऐं हाजन तीवण तव्हांखे ख़बर आहे बहितरीन एक्टर आहे, हर ड्रामे में हुन पंहिंजो अलॻि रोल अदा कयो आहे। जेको भी हुनखे रोल मिलियो आहे उन खे हुन सुठे नमूने सां अदा कयो आहे। वीरन जी बस्ती हुजे, तकरार हुजे, जा हड़े हिकु जहिड़ा, मतिलबु जंहिं जंहिं ड्रामनि में हुन कमु कयो आहे नालो हुन पंहिंजो नालो जहिड़ो अथसि ओड़ो हुन कमु करे ॾेखारियो आहे। ऐं हाणे हिकु नए ड्रामे में भी हुनजी एंट्री थी चुकी आहे। तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं ड्रामो भी हूंदो ऐं असां हुनजी वीडियो अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं।